जी नाज़रीन, खानपुर न्यूज़ में न्यूज़ शेयर कंदा हलूं। पब्लिक हेल्थ खाते जी नाक़िस कारकर्दगी के खिलाफ़ खानपुर वासी फ़कीर नदीम बलोच जी सेक्रेटरी पब्लिक हेल्थ के शिकायत बैद पब्लिक हेल्थ खाते जा अमलदार हरकत में अची विया आहिनि। पब्लिक हेल्थ एक्सीनियन ख़ालिद मंगी, SDO शफ़क़त सूमरो, सब इंजीनियर सरफराज़ आरई के गॾिजी पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जी कारकर्दगी ॾिसण पहुतो, जिते मौक़े ते ही बाहर कब्रस्तान मां पानी निकाल लाइ हलंदड़ अस्पताल चौक वटि लॻल मोटर पंप बंदि पियल हो, जॾहिं त हाजी काज़म आरा मशीन वारो डिस्पोज़ल पिणु बंदि पियल हो, जंहिंजो सबबु सब इंजीनियर सरफराज़ आरई नाले जी सफ़ाई न हुजण जो ॿुधायो, जंहिं ते एक्सीएन ख़ालिद मंगी सरफराज़ आरई के हुकुम कयो त सूमर ताईं नाले जी सफ़ाई करे कब्रस्ताननि में बीठल पानी जे निकाल जो सिलसिलो तेज़ कयो वञे। उन मौक़े ते खानपुर जे शहरी नदीम बलोच खानपुर न्यूज़ के ॿुधायो त खानपुर शहर जे इज्तिमाही मुफ़ाइदनि वटां कमु कंदे शहर में कमु कंदड़ इदारनि खां कमु वठण जे लाइ पब्लिक हेल्थ खाते जे सेक्रेटरी खे दरख़्वास्त ॾिनी हुई, जंहिं दरख़्वास्त बैदि एक्सीएन पब्लिक हेल्थ ख़ालिद मंगी डिस्पोज़ल ऐं नालनि जी सफ़ाई थियल न ॾिसी सरफराज़ आरई खे सूमर ताईं डिस्पोज़लनि जो सफ़ाइयूं करे बाहर कब्रस्तान मां पाणी निकाल। जेकॾहिं सूमर ताईं डिस्पोज़ल न हलिया त हर क़ानूनी रस्तो अख़्तियार करे पंहिंजे शहर जा मसला हल कराइबा। ॿिए तरफ़ खानपुर जे शहरनि अली मुराद सेठार, हाफ़िज़ मोहम्मद सलीम आरई, औरंगज़ेब बलोच, फिदा हुसैन सूमरो ऐं ॿियनि पारां बरसात जे पाणी जे निकाल जे लाइ पब्लिक हेल्थ खाते पारां हिकु अलॻि नालो ठाराइण जे लाइ एक्सीएन ख़ालिद मंगी खे दरख़्वास्त पिणु ॾिनी आहे। रिपोर्ट खानपुर न्यूज़ टीम।